सिंध जे मशहूर अलग़ोज़े नवाज पहलवान शरवट बैराज कॉलोनी ٹنڈو मोहम्मद खान में मौजूद आहियूं, जिथे हू पंहिंजी पुरसान हाल ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। जॾहिं त ثقافت खाते सिंध हुकूमत पारां हिन जी का बि परगोर न लधी वई आहे, जंहिं बाबति हू पंहिंजा वीचार ॿुधाईंदे इबरत न्यूज़ खे ॿुधाईंदे चवे थो त हिन ॾुखियाई जे वक़्त में वक़्तु गुज़ारणु तमामु मुश्किल आहे ऐं असांजी को बि सार लहण जे लाइ तयारु कोन्हे। असां मिसकीन आहियूं, असांजो साज़ सुरंदो ऐं असांजो अलग़ोज़ो सॼी दुनिया ॿुधे थी, पर असांजी परघोर को बि लहण जे लाइ तयारु कोन्हे। ज़ुल्फकार चंडो चانڊيو इबरत न्यूज़ ٹنڈو محمد।